गज़ा में जंगबंदी करण लाइ हमास ऐं इसराइल विच में अमन मंसूबे ते ॻाल्हियुनि जो पहिरियों मरहलो मुकमल थी वियो, जॾहिं त ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो मिस्र जे शहर शाम अल शेख में शुरू थींदो। हमास जे वफ़द जी अॻुवाणी ख़लील उल हया करे रहियो आहे, जॾहिं त अमरीकी नुमाइंदे स्टीव विटकॉफ ऐं सदर ट्रंप जे नाती जेरी फन ॻाल्हियुनि में शिरकत कई। गुज़िरियल राति हलंदड़ ॻाल्हियुनि में मिस्र ऐं कतर जा वफ़द शरीक थिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त गज़ा जंगबंदीअ ॾांहुं वधी तरक़ी करे रहियो आहे। व्हाइट हाउस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप चयो त हमास इन्हनि ॻाल्हियुनि ते मुतफ़िक़ आहे जेके तमामु अहम आहिनि। सभिनी मुल्कनि गज़ा मंसूबे खे क़बूल कयो ऐं तुर्की जे सदर सां ॻाल्हियूं थियूं आहिनि, जॾहिं त नेतन्याहू खे मुग़विन खे आज़ादु करण वारे मुआहिदे बाबति चयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मलेशिया जे वज़ीर आज़म अनवर इब्राहिम सां मुलाक़ात करे ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधाइण जो मुआहिदो कयो। तिजारत समेत मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन वधाइण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। फ़लस्तीन जी मौजूदा सूरतहाल ते ॻाल्हियूं करण सां गॾु आलमी मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मलेशिया जे वज़ीर आज़म चयो त पाक भारत तकरार सबबि इलाक़ाई अमन खे ख़तरो आहे। पीपल्स पार्टी सेनेट ऐं क़ौमी असेंबली मां मरियम नवाज़ खे बिलावल खां माफ़ी वठण जो चई वॉकआउट करे छॾियो। पीपल्स पार्टी अॻुवान सेनेटर शीरी रहमान सेनेट में इजलास खे ख़िताब कंदे चयो त लखे माण्हू ॿोॾ में मुतासिर थिया आहिनि, छा उन्हनि लाइ सोचण वारो को बि नाहे। काफ़ी अरसे खां ज़बानी जंग हली रही आहे। पीपल्स पार्टीअ खे साल 2022 वारी ॿोॾ खां पोइ सूरतहाल ते मुंहुं ॾियण जो तजुर्बो आहे। असां परदेही इमदाद खे पंहिंजो हक़ सम्झूं था। ॿिए पासे पीटीआई अॻुवान बैरिस्टर अली ज़फ़र मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टी मथां तनक़ीद कंदे चयो त अॼुकल्ह तारीख़ी मुक़ाबिलो हली रहियो आहे, जंहिंमें नून लीग वॾनि रस्तनि ऐं इमदाद जो क्रेडिट खणी रही आहे। पीपी मुल्क में सभ खां वधीक वक़्तु हुकूमत कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी खे सिंध ऐं पंजाब हुकूमत विच में छिकताइण वारी सूरतहाल खे ख़तमु करण लाइ सदर आसिफ अली ज़रदारी घुराए वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी जी दावत ते मोहसिन नक़वी कराची पहुतो, जिते वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी ऐं आसिफ ज़रदारी विच में छिकताइण वारी सूरतहाल खे ख़तमु करण लाइ ॻाल्हियूं कयूं वयूं। जंहिं बाद वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी लंजार हाउस पहुची सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां संदसि माउ जी वफ़ात ते ताज़ियत कई।